هذه أجمعين. ربنا ظلمنا أنفسنا وإن لم تغفر لنا وترحمنا لنكونن من الخاسرين. رب اغفر وارحم وأنت خير الراحمين. وصلى الله تعالى على خير خلقه نور عرشه سيدنا محمد وآله وصحبه लंबी चौड़ी तकदीर जो तबीयत भी ना है, तबीयत में सुस्ती भी आहे, तबीयत में मथों वज़न भी आहे। दुआए खैर अल्लाह से जल्ल शान नवाब हुजे दरबार मुक़द्दस में इल्तिजा रहम जी अपील रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुहाफ़े ऐं सदक़े असांखे असांजे गुनाहनि जी कसूरनि जी ख़ताउनि जी अल्लाह साईं माफ़ी अता फ़रमाए। ही जेको अज़ाब जी सूरत में हे सैलाब, हे शर, हे अफ़रा तफ़री, हे बदनज़मी, हे मौतनि जो मारो, हे ॿोॾनि में शहीद थी विया, पुॼी विया, रुढ़ी विया, वीचारा मरी विया, शहीद थी विया। वरी ॿोॾनि खां बचा त वरी बुख, तकलीफ़ूं, गर्मी, शिदत, तकलीफ़ूं, वरी उन्हनि खे बि रोडनि ते अझा मिड़ई चारपायूं वग़ैरह हणी वीचारा वेठा त वरी बीमारियूं, गैस्ट्रो, बुख़ार, दस्त, इसहाल, इन्हनि में के वीचारा उतां ॿोॾनि खां निकिरी रोडनि ते पहुता, स्कूटरनि में, ट्रैक्टर टियालनि में, त के वरी एक्सीडेंट में, के वीचारा तकलीफ़ुनि में। मिड़ई ही जहान सॼो सूरनि जो आहे। दिलि उदास आहे, दिलि परेशान आहे। सिंध सुहारी जे लाइ, मुल्क पाकिस्तान जे लाइ, ख़ुशूसन असांजी सिंध इन्हनि जो वारिस मदीने जो साईं थी वियो आहे। बाक़ी ॿियनि में को में बि आसरो न आहे। इंशा अल्लाह ताला हितों जी सभा जहिड़ा सिंधी माण्हू अॻे बि पंहिंजे या रसूल अल्लाह करे रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पुकारींदा हुआ। हाणे बि मदीने वारे साईं जी निगाह आहे, उन्हनि जी रहमत पहुचंदी, हे असांजूं तकलीफ़ूं दूर थींदियूं, हे मुसीबतूं टलंदियूं, शामतूं दूर थींदियूं, असांजूं ख़ताऊं गुनाह माफ़ थींदा, असां ते रहमत जी निगाह थींदी। वरी इहे मारूअड़ा, सांधियड़ा, झांगियड़ा पंहिंजे कखनि में पाण मदद सां, पंहिंजी मदद सां वञी आबाद थींदा। न हुकूमत जो आसरो, न वॾेरनि जो आसरो, न पुलिस जो आसरो, न ॿियनि जो कंहिंजो बि आसरो। आसरो आहे त अल्लाह जो ऐं अल्लाह जे रसूल जो आसरो। इंशा अल्लाह ताला जंहिं ॿोड़ियो आहे त उहो तारीख़ बि त सही, जंहिं बीमारी ॾिनी आहे त को शफ़ा बि त अता फ़रमाईंदो न, जंहिं तकलीफ़ूं ॾिनियूं आहिनि त उहो राहत बि त अता फ़रमाईंदो न मुंहिंजा साईं। जंहिं दर्द ॾिना आहिनि त उहो दवा बि त उहो ई कंदो न। असांजूं भेटियूं भॼी पियूं, लोढ़ा ख़तम थी विया, माण्हू शहीद थी विया, पर मुंहिंजा सुहिणा तारण वारो मालिक आहे। हय क़य्यूम क़ाइम क़ाइम मदीने जो साईं रहमत लिल आलमीन जंहिं फरमायो आहे त मुंहिंजे उम्मती मशरिक़ में हुजे, मग़रिब में हुजे, पेर में कंडो लॻंदो आहे त भई मूंखे रोज़े शरीफ़ में इज़ार रोडनि ते वेही जन रड़ियूं कयूं, जन ॿुॾण महिल पंहिंजे मालिकनि खे सारियो, जेके लाहूं कीकूं चीखूं करे, जेके घर में पंहिंजनि अजनि खे अपाड़नि खे छॾे जेके ॿाहिरि निकिता, इन्हनि जूं रड़ियूं सोने साईं ज़रूरु ॿुधियूं, इहो ज़रूरु ॿुधे थो पियो। इंशा अल्लाह ताला इन्हनि ग़रीबनि जी दाद रसी करण वारो अल्लाह ऐं अल्लाह जो हबीब आहे। असां तव्हां उन्हनि जी जेका जेकी पुॼी सघे, न ॾियो न त बि दुआउनि जी त मदद कयूं न। हर वक़्त में यासीन सुबुह जी सवेर बि मां पढ़ियमि, मां चयो जमात खे बि अर्ज़ु कंदासीं त यासीन शरीफ़ पढ़ी मुश्किलात जे आसान जे लाइ दुआ करो। ओ रहमुर राहिमीन रब, तू हिननि ते राज़ी थी, असां ते राज़ी थी, इन्हनि त मुंहिंजा मुसीबतां दूर फरमा। मुंहिंजा सुहिणा इहे अर्ज़ ज़रूरु पंहिंजे मालिक खे ई करणा आहिनि।
जेको ॾिसंदा आहियूं त नंढड़ो ॿार कीअं न उनखे ख़बर आहे त मुंहिंजो ख़ैरु मुंहिंजो शर मुंहिंजो अबो आहे मुंहिंजी अम्मा आहे अम्मा थप हणंदी तॾहिं अम्मा अम्मा करे वेही पंहिंजी माउ एतिरे नंढड़े ॿार खे बि ख़बर आहे त मां न वॾेरनि खे सुञाणा न कंहिं ॿिए खे सुञाणा न पीर खे न फ़क़ीर खे न कंहिं ॿिए माण्हूअ खे मां सुञाणा त पंहिंजी अम्मा खे सुञाणा उहो थकि हणेसि तंग करेसि वरी हुनखे धिको अचे त वरी उथी वरी बि डुकी अची पंहिंजी अम्मा खे अची चपड़ंदो आहे मुंहिंजा सोना जॾहिं इहा कैफ़ियत असांजी थींदी त मूंखे रहम पवंदो असांखे राज़ी थींदो पंहिंजे वक़्त में ॾुखियनि खे पुकारियो पंहिंजे मालिक खे पुकारियो मदीने जे साईं खे ओ रहमत वारा नबी जेके असां गुनहगारनि जे लाइ तूं वक़्तु मुबारक नमो ओड़ा वहाईंदे अॼु असांजी वार कर असांजा नथी वॾेरा अथई न असांजा को ॿियो अथई असांजो आसरो तो बि आहे मुंहिंजा सोना इन्हनि खे जेके बि आहिनि उन्हनि खे ख़ुदा सम्झ ॾींदो इन्हनि खां न घिरो घुरो उन खां जेको मालिक आहे इंशा अल्लाह ताला अॻे खां वधीक तव्हां सुहिणा थींदो वरी तव्हांजा अनाज थींदा तव्हांजा घर पका सुहिणा ठहंदा जेके विया उहे शहीद थी विया वञी जन्नत में रहमत वारे सोने नबी जी शफ़ाअत में वञी पिया उन्हनि खे मालिक उते न छॾींदो जेके रहिया इंशा अल्लाह ताला इहे महलनि में लहंदा पकियुनि जायुनि में रहंदा साॻा रिज़्क़ थींदा साॻा माल ईंदा हिन दिलि जो ताल्लुक मदीने वारे साईं सां गंढ उन साईं ते दुरूद ऐं सलाम पढ़ मालिक जी मोहबत दिलि में रखई साईं खां घुर ॾिस त मालिक तोखे अर्शों अॾे थो कनि बसि इहा ई सोना आहे ॿियो हिते जेके लिखियल हुआ मच ॿ टे हिन ईंदा आहिनि थोरो घणो त उन्हनि खे वरी ॿुधाइबो आहे त पंहिंजे वॾनि जो एतिराम कयो हीउ जेको वक़्तु आहे अज़ाब जो वक़्तु आहे ॾुखियो वक़्तु आहे ख़ुशूसन असां सिंध जे इलाइक़े में जेको आहे जाॾे ताॾे रुगो सैलाब आहे रुगो दाऊं आहिनि रुगो कूकूं आहिनि रुगो थरियाऊं आहिनि तंहिं करे जेके बि हिते साञा वंद माण्हू आहिनि पंहिंजे वॾनि जो एतिराम कयो कावड़ खे छॾियो चिड़ खे छॾियो सबुरु अख़्तियार कयो माउ बाप जो पंहिंजे पीउ माउ जो उन्हनि जो कहो अदब कयो उन जो चवणु वठो हिन उमिरि जवानी जे में ख़ुशूसन इबादत कयो गुनाह जे वेझो न कयो व्याज जा धंधा रुश्वत जा धंधा गुनाहनि जा उन्हनि खां तौबह कयो मालिक जे दर ते जवानी में तौबह करणु वॾी ख़ुशि नसीबी जी ॻाल्हि आहे मुंहिंजा सुहिणा मोबाइलनि ते केबलनि ते गंदियूं जेके फिल्मूं आहिनि या गंदगी जेका आहे ॾिसण खां तौबह कयो अलाह खां माफ़ी वठो उहो मालिक त मथां ॾिसे थो पियो न वरी इहे फ़हिश ॻाल्हियूं इन्हनि खां अलाह साईं तूं असांखे पनाह ऐं अमन पंहिंजे दर ते तौबह था कयूं असां ते राज़ी थी असां वरी न वेझो वेंदासीं गुनाहनि जे मुंहिंजा सुहिणा अलाह साईं जल शान मनवार तव्हां असां सभिनी खे साईं जी सूरत ऐं सीरत ते हलायूं मुंहिंजा सुहिणा जेके सही ऐं सुहिणियूं मजलिसूं आहिनि दीन जूं इन्हनि में वञो पंहिंजे महबूब मदीने जे साईं सां मुहबत रखो दीन जो इल्मु हासिलु कयो उन ते अमल कयो पंहिंजे कावड़ ते क़ाबू रखो कंहिं ते हसद न कयो रियाकारी खां बचो तकबुर खां बचो पाण खे ॿियनि खां बहितर न सम्झो ईअं सम्झो त मूंखां ई वधीक ऐं ॿियनि जे मुतालिक़ बदगुमानी खां बचो नेक गुमान रखो त सभु बालारा आहिनि गुनहगार आहियां त मां आहियां साईं मशन वारा साईं फ़क़ीरनि खे ख़बर आहे फ़क़ीर अर्ज़ु कंदा की भला हे मुसीबतूं हे तकलीफ़ूं पोइ पाण ॿिए जे लाइ न चवंदा त हीअं था कनि दलाऊं ते वञनि हे था कनि हे था कनि हे था कनि अगरि तुंहिंजो बि नसीहतूं अगरि हलंदियूं हुयूं मगर उन वक़्त में पाण सम्झंदा अबा इहे मुंहिंजा गुनाह तव्हांखे तकलीफ़ पवंदी आहे हे अलाह वारनि जा इशारा आहिनि त गुनाह तव्हांजा आहिनि जेके राति ॾींहुं अलाह जे इबादत में रोइनि महबत में रोइनि जेके राति ॾींहुं पंहिंजे महबूब जे महबत में रहनि उन्हनि खां कहिड़ा गुनाह थींदा यानी हे गुनाह असांजा आहिनि उहो उन जा असर खणी कहिड़े नमूने सां बि ज़ाहिर थियनि उहो मालिक ॼाणे थो पियो पर तौबह थियणु ज़रूरत आहे ख़्यालात खे मटायो
पंहिंजे ज़हन खे तब्दील कयो दीन जे पासे सोने नबी जे मोहब्बत ॾे हिक ॿिए सां कुर्ब मोहब्बत प्यार नफ़रतूं दूर कयो हसद साड़ ॿिया जेके बीमारियूं आहिनि इन्हनि खां पाण खे परहेज़ में रखो इंशा अल्लाह ताला हे ॾुखिया ॾींहं गुज़री वेंदा मुंहिंजा सोना साईं सदाई करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार ही सब आलम सब आबा वसल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही नूर अर्शिही सय्यदना मुहम्मद